कराची अल रज़ा रहीम सोसाइटी में मीर बंगलानी, अतर बंगलानी ऐं खादिम हुसैन बंगलानी तरफ़ां PS 98 ते पीपल्स पार्टी जे उम्मीदवार हाकिम अली जसकानी जे मान में तकरीब कोठाई वई। उन मौक़े ते कोठायल तकरीब खे ख़िताब कंदे PS 98 जे उम्मीदवार हाकिम जसकानी चयो त पीपल्स पार्टी जा मेड़ाका ॾिसी मुख़ालिफ़ हाणे खां ई बौखलाइजी चुका आहिनि ऐं हू पंहिंजी शिकस्त क़बूल करे चुका आहिनि। अवाम जी बेहद मोहब्बत ऐं मोट ॾिसी यकीन थी वियो आहे त 8 फ़रवरी ते कामयाबी अंटर आहे। अवाम ॼाणे थो त इन्हनि जे सभिनी मसइलनि जो हल पाकिस्तान पीपल्स पार्टी वटि आहे। PP अवाम जे मसइलनि खां चङे नमूने वाक़िफ़ आहे। चूंड थियण बाद इलाइक़े जे अहम बुनियादी मसइला हल कराया वेंदा। उन मौक़े ते डॉक्टर मुमताज़ बलोच, मौला बख्श चंद्र, ताज मोहम्मद बंगलानी, हुसैन बख्श नारेजो, अलहदाद गोपांग, नसीम खेमट्रियो, लियाकत बुलेदी, असगर मंगरियो, अहमद अली आलमानी मौजूद हुआ। इलेक्शन 2024 जे सिलसिले में तव्हां भी पंहिंजे तक जे पसंदीदा उम्मीदवार खे कामयाब बणाइण ऐं इलेक्शन मुहिम में सपोर्ट करण लाइ CN न्यूज़ ते इश्तिहार ज़रिए पंहिंजे उम्मीदवार जी चूंड मुहिम में हिस्सो वठी सघो था त पोइ देर छाजी। हाणे असां सां राब्तो करियो ऐं पंहिंजे इश्तिहार CN न्यूज़ नेटवर्क ते बुक करायो। वधीक राब्ते लाइ WhatsApp नंबर 03447223464। तेज़तरीन न्यूज़ नेटवर्क CN न्यूज़ प्लस।